अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी त मां आहियां ज़ाहिद अली तहीम। तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल। दोस्तों, जीअं त मां हर वीडियो में तव्हां दोस्तनि जे लाइ ख़ुशख़बरी खणी ईंदो आहियां। अॼु जी हिन वीडियो में भी मां तव्हां दोस्तनि जे लाइ ख़ुशख़बरी खणी आयो आहियां। तव्हां सोचे रहिया हूंदो त कहिड़ी ख़ुशख़बरी खणी आयो आहे, इहो मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। उन खां पहिरियों जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, कमेंट्स ज़रूर कंदा कयो, असांजी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त फ़ाइज़ा अलीअ जो न्यू एल्बम अचे पियो तमामु जल्द AD प्रोडक्शन में, ऐं हिन जो चीफ सिलेक्शन केरु आहे इहो बि मां तव्हांखे ॿुधायां थो। हिन जो चीफ सिलेक्शन आहे अली दोस्त बुरड़ो साहब ऐं प्रोड्यूसर भी अली दोस्त बुरड़ो आहे, जेको AD प्रोडक्शन में तमामु जल्द ही एल्बम अची वेंदो। दोस्तों, अॼु जी ही नंढड़ी वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। कमेंट्स ज़रूर कंदा कयो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।